इन पिंडाल में आयल सभिनी दोस्तन के जीए सिंध। गाल सिधी ऐं सादी आहे, गाल सिधी ऐं सादी आहे। सिंधड़ी असां बेदादी आहे। जेको तेको सिंध रवानो नर हुजे या मादी आहे। औखी गीची पई डिबाई धारियन जी आबादी आहे। एकता जे हिन स्टेज ता वेठल जेके मेहमान स्टेज ते मुख्तलिफ सियासी तंजीमुनि सां मुझे सामूं हेडो वडो अंग रुगो टोपियूं ऐं टोपियूं हेॾा मौजूद भेनरूं सभिनी के बीहर हक़ मौजूद है जीएसएन। इते स्टेज का वेहण का अॻु में कुछ ॻाल्हाइण का अॻु में कुछ ॿ सिटूं ज़रूर पढ़ंदुसि जेके हाणे ई लिखियूं हुअमि। अॼु ही माण्हुनि जो जोश ॾिसी सो कॾहिं जॾहिं पंहिंजनि जी हिम्मत गॾु हूंदी आहे न, जॾहिं पंहिंजा मैं चवंदा आहिनि किले ते कुॾंदी आहे। ऐं जॾहिं धरती जा दोता ॾिठा त दिलि थी चयो त दुश्मन खे गीची मां वठां। सो कुछ सिटूं ॻाल्हाइण खां अॻु में त बुद्ध दुश्मन पंहिंजा कन खोले, बुद्ध दुश्मन पंहिंजा कन खोले। हिकु तूं ऐं ॿियो तुंहिंजे टोले आ ज़ाले मुड़से सिंध लुटी ऐं पलीत कई सिंधड़ीअ जी मिटी। ही छोकर जाॻिया थई, ही छोकर जाॻिया थई। ही ॿार न पर ही भाॻिया थई। जिन इश्क जी हाम हई आहे, जिन इश्क जी हाम हई आहे। सिंधड़ीअ जी साख खई आहे। भाड़ियाए पखे जिन दफ़न कयो, अजरक के पंहिंजो कफन कयो। ही जबलन के भी झंझोड़ींदा, दुश्मन जो कंध मरोड़ींदा, दुश्मन जो कंध मरोड़ींदा। सिंधड़ीअ जो ही सकाफत जो ॾींहुं, टोपी अजरक जो ॾींहुं, दिसंबर जो पहिरियों आचर ऐं 3 दिसंबर एकता जे स्टेज तां मुंहिंजो आवाज़ तहां ताईं, सोशल मीडिया ताईं, प्रिंट मीडिया ताईं, पूरी दुनिया ताईं सभिनि खे जेसि ताईं पहुचे थो तिन खे वरी वरी चवंदुसि सिंध जीए, सिंध जीए, सिंध जीए। पाण अॼु सॼी कराची जा रोड अजरक टोपियूं टोपियूं। दोस्त सामूं कुछ गाल कन पिया त धरती जे पुटन के प्रेस क्लब अचण खां रोकियो पियो वञे गोरा कब्रिस्तान कंहिंखां कोरंगी खां। भला तूफानन के रोकींदी वन छा बन्ना त पोइ ही तूफान पहुची विया आहिनि प्रेस क्लब ते। रोकण वारनि ते परेशान छो था थियो? ए फूसड़ियूं टिट बिट हणंदियूं रहंदियूं आहिनि, इन्हनि ते परेशान न थियो। अॼु पाण जेको गॾु थिया आहियूं, अॼु सॼी दुनिया सिंध ने ॾिसे पई। इते असांजो जश्न भी आहे। असां पंहिंजे टोपी, पंहिंजी पग, पंहिंजे अजरक जो ॾींहुं भी मल्हायूं पिया, पंहिंजी सुञाणप खे दुनिया खे ॿुधायूं पिया। पर यार क़ौमूं रुगो सुञाणप सां कोन बची सघंदियूं आहिनि। ही ज़हन में रखो। ऐं स्पेशली नौजवाननि सां मुखातिब आहियां त क़ौमूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ सुञाणप सां कोन बचंदियूं आहिनि। क़ौमूं बचंदियूं आहिनि, क़ौमूं हूंदियूं आहिनि जिन जी पंहिंजी धरती हुजे, उन धरती जो तहफ़ुज़ हुजे। क़ौमुनि धरतियुनि जूं जुग़राफ़ियाई हदूं हुजनि, उन्हनि जुग़राफ़ियाई हदुनि जो तहफ़ुज़ हुजे। क़ौमुनि जूं ॿोलियूं थींदियूं आहिनि, उन्हनि ॿोलियुनि जो तहफ़ुज़ हुजे। क़ौमुनि जा विरसा तारीख़ूं थींदियूं आहिनि, उन्हनि जो तहफ़ुज़ हुजे। अचो त पाण खां पुछूं, छा असांजूं जुग़राफ़ियाई हदूं महफ़ूज़ आहिनि? छा असांजी धरती महफ़ूज़ आहे? छा असांजी तारीख़ मज़बूत ऐं क़ाइम आहे? इहो ज़रूर असांखे पुछणु खपे। असां टोपी अजरक छा असांजा वसीला? छा असांजे धरती ते जेको धारियनि जो कब्ज़ो थिए पियो उहो असां केतिरो बचाए सघिया आहियूं पंहिंजी धरती? हे सोचण जा लम्हा आहिनि। केतिरनि सालनि खां सिंध जो हर बाशऊर तबिको चवंदो रहियो आहे, लुछंदो रहियो आहे, लिखंदो रहियो आहे
त धरती हीअ सिंध जेका आहे, हीअ सिंध जेका हिन वक़्तु पाकिस्तान जो हिसो आहे, हिकु सिंध जी पंहिंजी हैसियत आहे। हीअ सिंध अकेली पाकिस्तान कोन्हे, छो जितां अफ़गानी भगोड़ा KPK जा, पंजाब जा, इंडिया जा, बर्मा जा, बंगाल जा सभु सिंध खे पाकिस्तान सम्झी हिते अचनि पिया ऐं असांजे धरती ते वालार कनि पिया। अचो त पाण खां पुछूं त असां छा कयो आहे पंहिंजे धरती जे तहफ़ुज़ लाइ। क़ौमूं उहे ई बची सघंदियूं आहिनि जेके पंहिंजे वतन जो, पंहिंजे देश जो, पंहिंजे वसीलनि जो तहफ़ुज़ कंदियूं आहिनि। असां वरिहनि खां चवंदा अचूं, ख़ुसूसन अफ़गानी असांजे सिंध लाइ नासूर आहिनि, असांजे सिंध लाइ कैंसर आहिनि। छो जेकॾहिं सिंध खे कुझु हिसनि में विरायूं त 5 ज़िला उत्तर जा, घोटकी, शिकारपुर, कश्मीर, कंदकोट, लाड़काणो, शहदादकोट, कंबर, इहे 5 ई ज़िला क़बाइली झेड़नि जे वर चढ़ियल आहिनि, जिते जदीद तरीन हथियार असलो अचे थो, जेको पाकिस्तान फौज वटि हुजे त हुजे, न त सिंध पुलिस वटि कोन्हे। सिंध जे उत्तर जा 5 ज़िला जेके हथियार बंदनि जे हवाले आहिनि, उहो सिंध में कारतूस बि कोन ठहंदो आहे। इहे हथियार असांखे अफ़गाननि KPK जे माण्हुनि ॾिना आहिनि। असांजा 5 ज़िला, उतां जी तालीम तबाह, उतां जूं होताकूं तबाह, उतां जो नौजवान अजमल जहिड़ो माण्हू शहीद थी थो वञे, जेको ॿाहिरि मुल्क खे छॾे हिन सिंधी क़ौम खे पढ़ाइण थो अचे, उनखे बि शहीद कयो वियो। उत्तर सिंध जा 5 ज़िला क़बाइली झेड़नि जे हथ में, कराची जा 7 ज़िला अफ़गानी बस्तियूं, अफ़गानी ॻोठ ठाहिया विया आहिनि। हुकूमत ऐलान कयो त अफ़गानी पाकिस्तान मां निकिरनि, ऐलान शर्त इस्लामाबाद में अफ़गाननि जा ॻोठ ठाहिया विया। पंजाब मां उन्हनि खे प्राइवेट माण्हुनि तड़े कढियो, पर ऐं सिंध में इश्तिहार ॾिना विया आहिनि हुकूमत तरफ़ां। कहिड़ा त हे नंबर लिखी छॾियो, जेके अफ़गानी ॾिसण में चयो असांखे ॿुधाइजो। को हया शर्म आहे हिननि खे कोन्हे त जिते कराची में अफ़गानी कैंपूं, अफ़गानी ॻोठ क़ाइम आहिनि, उहे ॾिसण में कोन था अचनि, अखियुनि खां एतिरा अंधा आहिनि। असां छा सम्झूं त हीअ अफ़गाननि खे कढण में संजीदा कोन आहिनि छा? सो असांखे ही एक्शन खणणो पवंदो। उनखां सवाइ का बि क़ौम ॿिनि सूरतुनि में बची सघे थी, न त नारायण श्याम जी सिटुनि वांगुरु ताला ईअं होए त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली सिर्फ़ु 2 सूरतुनि में। हिकिड़ो, तालीम जे मैदान में असांखे अॻिते अचणो पवंदो। नंबर 2, मुआशी सघ, मुआशी मज़बूती सिंधी क़ौम जी लाज़मी आहे। असांजो, मां बार बार चवंदो रहियो आहियां पंहिंजे हुननि में, त असांजो नौजवान जेको 4 ई पहर नौकरी जे पुठियां त मन का नौकरी मिले, पठे वाली मिले, इन खां निकिरो, कराची अचो, हिते केला खपायो, बिरयानी खपायो। हाणे त अफ़गानी कराची मां बि थोरा निकिरनि पिया। तनूर बि हणो, पंहिंजा कारोबार कयो। मूंखे यकीन आहे त धारियो तव्हांजे धरती ते कब्ज़ो न करे सघंदो, तव्हांजी सिंध जो वार विंगो न करे सघंदो, ऐं कराची मां लोठिया ईअं तड़िजी निकिरंदा जीअं गॾह जे मथे तां सिंह। महिरबानी करे गाॾी खे जॻह ॾियो। गाॾी जे ड्राइवर खे हिकु भेरो वरी मुबारकबाद ॾियां थो, ऐं दिलि चवे थी त हिकिड़ी उन्हनि माण्हुनि लाइ 4 सिटरूं पेश कयां जेके सिंध जी दलाली था कनि, जेके सिंध खे विकिरो था कनि, जेके सिंध ऐं सिंधी क़ौम खे तबाह करण जे पुठियां लॻा पिया आहिनि। असां जहिड़ियूं टोपियूं पाए, असां जहिड़ा अजरक कुलनि में विझी धरती माउ जो सौदो था कनि, उहे गद्दार आहिनि, उहे असां मां न आहिनि। उन्हनि ते भरपूर लानत हुजणु खपे जेको धरती माउ जो सौदो करे। ऐं कुझु सिटरूं बसि उन्हनि गद्दारनि लाइ, ऐं उन्हनि लाइ हिकिड़ी टिप जेके तव्हां नौजवाननि खे ॿुधाइण थो चाहियां त महकशनि खे थी मध घुर्जे, ऐं महकशनि खे थी मध घुर्जे, ऐं चरसीअ खे सिगरेट या सुल्फी, भंग खे घोटण लाइ मवालीअ खे डंडो ऐं कूंडो घुर्जे। माउ जो सौदो करे थो जेको, पको पको सो बेग़ैरत वा, अहिड़े खे त ड्रिबाई लाज़िम, थुक लानत ऐं भूंडो घुर्जे, थुक लानत ऐं भूंडो घुर्जे। GSN धरती जी पारत हुजेव।